अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं एयरलाइंस तरफ़। नैब पारां मुल्क जी सियासत खे तबाह करण जो कमु जारी आहे। हुकूमत नैब चेयरमैन खे ब्लैकमेल करे रही आहे। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी जूं इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो नैब चेयरमैन खे उबता सुबता कम कराया पिया वञनि। मुल्क में वॾा वॾा स्कैंडल उन्हनि खे नज़र ई नथा अचनि। सिंध हाई कोर्ट में गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी बाबति दरख़्वास्तुनि ते ॿुधणी। अदालत जो गुम थियल शहरनि जी बाज़ियाबी खे यकीनी बणाइण जो हुकुम। शहरी अदालत में मौक़ुफ़ इख़्तियार कयो त मुंहिंजो पुटु 3 सालनि खां गुम आहे, पुट खे बाज़ियाब कराए ॾियो। अदालत पुलिस अमलदारनि खां अॻभराई रिपोर्ट तलब करे वरिती। लाहौर जे बरकी रोड ते घर अंदरि धमाको, 4 ॼणा फोत, 12 ज़ख़्मी। रेस्क्यू ज़रियनि मूजिबि गैस भरिजण सबबि धमाको थियो, जंहिं करे घर ड्रही पट पइजी वियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़िए जी जांच कई पई वञे। मुल्क में कोरोना वायरस जा हाञा जारी। कोरोना वायरस वधीक 103 ॼणनि जूं हयातियूं गिड़काए वियो। फोतियुनि जो अंगु वधी 14,924 ताईं पहुतो। NCOC मूजिबि 24 कलाकनि दौरान 3,953 नवां केसिस आहे। मुतासिरनि जो अंगु वधी 6,96,184 ताईं पहुतो। 6,11,158 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। SOPs ऐं सरहदी लॉकडाउन जा नतीजा निकिरी रहिया आहिनि। कोरोना जे हकारी केसिस जी शरह घटिजी रही आहे। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जो ट्वीट चवे थो शहरी कोरोना खां बचाव लाइ SOPs ते अमल कनि त जीअं वायरस खां बची सघनि। कोरोना वायरस जा केस वधण खां पोइ अॼु NCOC जो अहम इजलास थींदो। इजलास में अहम फ़ैसिलनि जो इम्कान। चइनी सूबनि जा तालीम वारा वज़ीर शरीक थींदा। वगण वेझो ॻोठु फती बिलावल बुलड़ो वटि अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग। गोलियूं लॻण सबबि JUI अॻवान हाफ़िज़ अब्दुल कादिर सियाल ऐं अब्दुल अज़ीज़ ज़ख़्मी। इस्लामाबाद पुलिस पहुची ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस जो चवणु आहे त जांच हलंदड़ आहे। अहमदपुर ऐं भरपासे में पुलिस जी नाअहली सबबि बदअमनी चोट चढ़ी वई। ॻोठ पलेजा में हिक ई राति में चोरी जूं 6 वारदातूं। रहवासियुनि IG सिंध ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई आहे त बदअमनी ते बुंजो ॾेई परेशानी ख़तमु कई वञे। ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसाति गर्मीअ जो ज़ोर टुटी वियो। गुडू, कंदकोट, कशमोर, गढ़ी असम समेत ॿियनि शहरनि में बरसाति। केतिरनि इलाइक़नि में बिजली गाइब, रहवासी परेशान।